प्यारा दोस्तों झूलेलाल। प्यारा दोस्तों जी तव्हांखे ख़बर आहे त कोरोना वायरस जी वबा हली रही है। जेसिताईं हिन जो इलाज मुमकिन थिए या वैक्सीन निकिरे तेसिताईं असांखे हिन वबा सां गॾु हलणो पवंदो, एहतियात करणी पवंदी, असांखे सफ़ाई रखणी पवंदी, असांखे हथ बि धोइणा पवंदा, मुफ़ासिलो बि रखिबो, सैनिटाइज़र बि इस्तेमालु कबो। पर हिकु ज़रूरी शइ असांखे ज़रूरु पाइणी पवंदी, छा आहे मास्क। असीं जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरूं त मास्क पाए पोइ निकिरूं। प्यारा दोस्तो जीअं त मास्क हर माण्हू ख़रीद नथो करे सघे, तंहिं करे हिन खे ठाहिणु सिखणो पवंदो। इहो तमामु सवलो ऐं बिना ख़र्च आहे। अव्हांजे घर में बि इहे शयूं मिली वेंदियूं, पर जे ख़र्च करिणो बि पियो त सफ़ा मामूली ख़र्च आहे। उन लाइ न अव्हांखे मशीन जी ज़रूरत पवंदी, न को कंहिं औज़ार जी ज़रूरत पवंदी। उहे शयूं अव्हांजे घर में बि मौजूदु आहिनि। अव्हीं घर में नओं कपिड़ो न आहे त पुराणे कपिड़े खे बि इस्तेमालु करे मास्क ठाहे सघो था, जेको सफ़ा बिना ख़र्च आहे, ऐं हुन खे अव्हीं इस्तेमालु करे वरी बि धोई इस्तेमालु करे सघो था। ॿियो ख़र्च हिकिड़ो मामूली ख़र्च आहे, जोराब वठो नओं, हुन मंझां पंहिंजे लाइ बि मास्क ठाहे सघो था, पर नंढड़नि ॿारनि लाइ बि ठाहे सघो था। तंहिंजो बि तरीक़ो हिन वीडियो में अव्हांखे ॾिजे थो। उमेद त अव्हां वीडियो ॾिठी हूंदी ऐं सिखी विया हूंदा। चङो मोकिलाणी कोन्हे, वरी ॿीहर। तेसिताईं अला भाई।